You are watching 1 PM Bulletin. हुक्मरान इतिहाद तरफ़ां पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड बाबति केस ते ॿुधणी लाइ सुप्रीम कोर्ट में फुल कोर्ट जोड़ण जो ॿीहर मुतालबो। मरियम नवाज़, फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि इतिहादी सरबराहनि तरफ़ां इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान 3 रुकनी बेंच ते बेइतमादी ज़ाहिर। मरियम नवाज़ इतिहादी पार्टियुनि जे सरबराहनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त कंहिं इदारे जी तौहीन ॿाहिरां न पर इदारे जे अंदरां ई थींदी आहे। नवाज़ ॾींहुं हुकूमत मुख़ालिफ़ जजिस बेंच में विहारिया वेंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट चयो त आइन चोड़ियो वियो, पोइ क़ासिम सूरीअ खे छो तलब न कयो वियो आहे। मुल्की तारीख़ में अदालती फ़ैसिला ॾिसूं त लिंग कांडारींदड़ दास्तान मिलनि था। इंसाफ़ जो निज़ाम इहो आहे त पटिशन दाख़िल थियण खां अॻु माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़ी बेंच ॿुधणी कंदी ऐं कहिड़ो फ़ैसिलो ईंदो। असांजी सुप्रीम कोर्ट में दाख़िला बंदि कई वई, पर अदालत जूं भितूं तोड़ींदड़ ऐं शीशा तोड़ींदड़नि जी दाख़िला बंदि नाहे थी। कुझु क़ुवतूं ऐं माण्हू मुल्क में आमराणो वन यूनिट चाहिनि थियूं। उन्हनि खां हज़म नथो थिए त पाकिस्तान जमहूरियत ॾांहुं वधे ऐं अवाम पंहिंजा फ़ैसिला पाण करे। पहिरें जीअं हाणे बि आइन ख़िलाफ़ साज़िश कामयाबु थियण न ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अदलिया जी इज़त बचाइणी आहे त केस ते फुल कोर्ट जोड़ी वञे। सुप्रीम कोर्ट जा समूरा जजिस ॿुधणी कनि ऐं आइन पटांदड़ फ़ैसिलो अचे त सभिनी खे क़बूल हूंदो। 3 जजिस फ़ैसिला कंदा त सियासी सूरत हाल वधीक ख़राबु थींदी, पोइ उनखे संभालणु असांजे वस में न हूंदो। ईअं क़तई न थींदो त इमरान ख़ान जे दबाव में अची आइन तब्दील करण जी कोशिशि करियो। इदारे खे पंहिंजो किरदारु जाचणो पवंदो, पंहिंजी कमज़ोरी जी पाण इस्लाह करियो। सभिनी खे ख़ुदि एहतसाबी जी ज़रूरत आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त चाहियूं था त सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट केस ते ॿुधणी करे बेंच में जेतिरी इज्तमाहियत हूंदी ओतिरी उमेद वधंदी त फ़ैसिलो मेरिट ते ईंदो। मौजूदा बेंच मां इंसाफ़ थींदे नज़र नथो अचे। मुल्क में असांजी बि वफ़ादारी आहे, पोइ छो पंहिंजे मुल्क में अजनबी आहियूं। मुल्क बचाइणो आहे त इमरान ख़ान खे ठिकाणे लॻाइणो पवंदो। सुप्रीम कोर्ट में पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड ऐं काबली जा 10 वोट रद्द थियण ख़िलाफ़ PTI उम्मीदवार परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी शुरू थियण वारी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में ॿुधणी कंदड़ बेंच में जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर शामिल। ॿुधणी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। असेंबली जो मुख्य दर बंदि कयो वियो। हमज़ा शहबाज़ केस ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। सिंध में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी। शहर ऐं ॻोठ ॿोड़े छॾिया। कराची में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति दौरान नाला उथली पिया। रस्तनि ते पाणी जमा थियण सबबि ट्रांसपोर्ट न हुजण बराबरि। डिफेंस जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी घरनि अंदरि दाख़िल। गारो, मीरपुर, साखरो, कुंडरी, शादी लाड़, जाती ऐं केटी बंदर में घरनि तोड़े सरकारी इमारतुनि में बरसाती पाणी दाख़िल। डरकी, खैरपुर, शहदादकोट, कादिरपुर, सरहद, हयात पिताफ़ी भरपासे रस्ता तोड़े घिटियूं पाणीअ हेठि। रानीपुर जी टोंगी पाड़े में बरसाति दौरान घर जी भिति किरण सबबि अदलोट उमिरि जी औरत फ़िरोज़ां दबजी फ़ौत। 2 ॿारड़ा ज़ख़्मी। रांधण वेझो घर जी भिति किरण सबबि पीसन नूर मोहम्मद कोसो दबजी फ़ौत। ऐं काछे ऐं कोहिस्तान जे जाबलू पटीअ ते गजगोड़ सां बरसाति तोड़े नई जी पाणी जी तबाही। सवे ॻोठनि जो शहर सां राब्तो काटा। खीरथर जाबलू पटीअ ते बरसाति बाद नए गाज सूधो 8 खां वधीक नयूं तार थी वियूं। नए गाज में पाणी वहकिरो 20 फुट थी वियो। पाणी हाजी ख़ान मोरीअ वटि FP बंद सां टकराइजी वियो। काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो दादू जोई ऐं सेवण शहर सां ज़मीनी राब्तो काटा। माण्हू बरसाती पाणी
पुकारे रोड पार ऐं ॿेड़ियुनि ज़रिए सफ़र करण ते मजबूर। बरसाति ऐं नींहं जे पाणीअ में फाथल ॻोठनि अंदरि ख़ुराक तोड़े तिबी शइ जी खोट। इंतिज़ामिया खे तुर्त रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जी अपील।